नाज़रीन, कोटड़ी फाटक खां खुदा जी बस्ती रोड की तामीर लाइ सियासी समाजी तंज़ीमनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी है। मुज़ाहिरे दौरान अखबारन आवाज़ टीवी जे रिपोर्टर असद मंगरियो सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। ही 3 लखनि जी आबादी है म्यूनसिपल बोलड़ी जी। इन 3 लखनि जी आबादी लाइ ही खुदा जी बस्ती वारो जो रोड है, कोटड़ी फाटक खां जो का सो खुदा जी बस्ती ताईं टोटल 3 किलोमीटर रोड है। 3 किलोमीटर रोड हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां नथो ठहे। ही हितां जी म्यूनसिपल आहे। इन म्यूनसिपल जी हर महीने जी जो का सो 2.5 करोड़ खां 3 करोड़ ताईं बजट है। तव्हांखे हिते न सफ़ाई नज़र ईंदी, न सुथराई नज़र ईंदी, न पीअण जो पाणी नज़र ईंदो। मुकमल तौर ते बुनियादी सहूलियतुनि खां ही जो का म्यूनसिपल जो का सो माना वांझल है के सहूलियतूं आहिनि उन्हनि खे त असां महिरूम लॻा पिया आहियूं। हीउ हिकिड़ो रोड आहे जेको बस्ती खां फाटक ते वेंदो आहे, जेको बाईपास खे बि मिलाए थो ऐं कई शहरनि जो रोड आहे। जंहिं रोड जी हालत तव्हां पाण ॾिसी सघो था त हीउ रोड कंहिं बि कम जो न आहे, बिल्कुलु उखड़ी चुको आहे। असांजो सिर्फ़ु इहो ई मुतालबो आहे त हिन रोड खे ठाहे ॾिनो वञे। फाटक खां वठी खुदा जी बस्तीअ ताईं ही जेको रोड आहे, रोड जी हालत इंतहाई ख़राब है। तंहिंजे करे असांजी ज़रूरियात मां ही रोड भी है। असांखे अफ़सोस है हितां जे चूंडियल नुमाइंदनि ते, MP ते, जेको वोट वठण जे वक़्त में हिते ज़ाहिर हुयो, जन रोडनि ते हू घुमियो, जंहिं खॾनि खुॿनि मां हू घुमियो। वोट वठण खां पोइ 4.5 सालनि ताईं हू ग़ाइब बणिजी चुको आहे। जेका रोड जी हालत आहे सफ़ा ज़ुबून हालत में 10 सालनि खां वठी हिते को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। हिन रोड जी एतिरी हालत आहे जो हिते हिन इलाइक़े में केरु अचण लाइ रहवासी न तयार न आहे। 3 लख आबादी जो ये इलाइक़ो साइड एरिया कोटड़ी निधण को जंहिंजो को वाली वारस न आहे। हितां जो आवाम कंहिं बि पंहिंजे नुमाइंदे खां वाक़ुफ़ ई ॼण न आहे त असांजो नुमाइंदो कहिड़ो आहे। वोट वठण खां पोइ ग़ाइब आहिनि। असांजो मुतालबो आहे त असांखे फाटक खां वठी बस्तीअ ताईं रोड ठाहे ॾिनो वञे। हिन म्यूनसिपल जी पंहिंजी करोड़नि जी बजट आहे, जॾहिं त सनती ज़ोन मां हिन खे करोड़ रुपया मिलंदा आहिनि, पर उहे टोटल पैसा सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई करे हड़प कया था वञनि।